नासिन ठिकराठो बरसा गोट सोढो मगरब में मंगरा बिरादरी से माउंट ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। संदन चवण त 62 माण्हू संदन ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। साले पुलिस बि साड़नि उतबिड़ियल आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था नवाज़ महरची हिन रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियूं ठिकराठो लग गोठ सोढो मंगरियो में, जिथे मंगरिया बिरादरी पुलिस जी ज़्यादतियुनि ऐं बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। वधीक मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदसि छा चवणु आहे। त असांजो जेको पंजाबी धुर सां ज़मीन ते तकरार हलंदड़ आहे, उन ज़मीन जेका आहे असांजे हिसेदारी वारी ज़मीन आहे। उन में जेको आहे असांजो कोर्ट में केस हली रहियो आहे। उहे पंजाबी जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि ॿियनि क़ौमनि जे माण्हुनि खे विकिणणु चाहिनि था। असां उन्हनि खे चयो असांजी हिसेदारी आहे, असांजे भाइवारपो तव्हां सां ज़मीन जेका आहे असांखे ॾिनी वञे, त हू असांखे ॾियणु नथा चाहिनि, मुख़्तलिफ़ ॿिनि क़ौमनि जे माण्हुनि खे ॾियणु चाहिनि था। हे विकिणी ॿियनि खे ॾियनि था, असां उन्हनि खे चऊं था। पाड़ेसरनि ॿियनि बि घणनि चयो अथसि हे नथा मुड़नि, विकिणी ॿियनि खे ॾियनि था। असां केस विधो आहे कोर्ट में, केस हलंदड़ आहे। उन केस हलंदड़ जे बावजूद बि हिन साले पट पुलिस के ज़ोर सां वांगार वही पैसा ॾेई असांजे मथां हला करनि था। उन में पुलिस गॾिजी करे उनखे घरनि खे ॾेराए पई, बाहियूं बीहे पई। उन पुलिस के ज़ोर सां माना असां वरी एसपी साहब दरख़्वास्त ॾेई एसपी साहब खां फॉरवर्ड कराए ऐं मुल्क ख़रीद वारा जा कागज़ बि जेके हुया उहे माना गॾु करे उहे असां उन्हनि खे ॾेई आयासीं। उन खां बाद में ज़बरदस्ती करे वरी पुलिस चढ़ी आई, जंहिंमें असांजे घरनि खे ऐं पुलिस उन्हनि खे बाहि ॾिनी ऐं ॿाहिरें पासे ॾांहुं रोडनि खे बाहियूं। सालिया पट जी पुलिस जेकी आहे असांखे तंग करे थी, तंहिं कंदे असांजी गुज़ारिश आहे त जेके बि असांजा ऑफिसर आहिनि हद जा, उहे असांजी महिरबानी करे मदद करे पंहिंजी पुलिस खे बि मनाउ करनि। जेकी कोर्ट सॻोरी फतवा ॾे उहा असांखे क़बूल आहे। असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां एसपी सखर खे, DIG IG सिंध खे अपील था कयूं असां इंसाफ़ कयो वञे। SHO सालिया पट थाणे खे रोकियो वञे। ज़मीन में हिक ॿिए सां भाइवार आहियूं। पंजाबियुनि ऐं ज़मीन ते जेको मसइलो हली रहियो आहे, उन खां पोइ जेको आहे पंजाबियुनि जे चवण ते पुलिस वांगार वहे थी। पंजाबियुनि जी असांजे घरनि ते चढ़ाई करे माना घरनि जे पासे सां लोडनि खे बाहियूं ॾिए थी। असांजी जीअं कोर्ट जेको फतवा ॾिनी उन कोर्ट ते असां बि मुतमिन बीहनि, उहे बि बीहनि। SSP सखर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो था खुदा सालिया पर पुलिस जे ज़ुल्मनि खां असांखे बचाए, असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महार, धरती TV न्यूज़ ठिकराठो।